बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भली कार चवां थो। मां आहियां नूनू सुमरो। अॼु जो पंहिंजो टॉपिक सिंधी लेक्चर STS जेकी सिवा टेस्टिंग सर्विस IBS अखर वारा सिंध पुलिस कांस्टेबल जी टेस्ट वठी रहिया आहिनि। जेकी फिज़िकल टेस्ट थी चुकी आहे, हाणे रिटन टेस्ट वठी रहिया आहिनि। उन जो जेको सिंधी पोर्शन आहे, अॼु जो पंहिंजो टॉपिक उन ते आहे। सिंधी MCQs कहिड़े टाइप जा ईंदा, अॼु पाण उहे सिखंदासीं। लेक्चर स्टार्ट थियण खां पहिरीं जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब कनि जीअं हुननि खे अहिड़ा ॿिया बि वीडियो मिली सघनि। ठीकु थी वियो। सभ खां पहिरें पाण अचूं था पहिरें पंहिंजे सवाल ते। पहिरियों नंबर सुवालु आहे, फ़इल जी उहा हालति जेका ॾेखारे त हिकु माण्हूअ हींअर फ़इल वारी कमु करण जो हुकुम ॾिनो मिलियल आहे, ठीकु आहे, उनखे छा चइबो आहे? मतिलबु पाण खे हींअर फ़इल वारो कमु करण जो हुकुम मिलियो आहे त इन खे छा चइबो आहे? चइबो ए में आहे अमर हाल, बी में आहे अमर वाहिद, सी में आहे अमर इस्तक़बाल, डी में आहे अमर जम। त जेको हिन जो सही जवाबु आहे उहो बी आहे, अमर वाहिद। अमर माना अमल करणु ऐं वाहिद माना अकेलो, माना हिकिड़े ॼणे खे कमु करण जो मिलियो आहे त हिकिड़ो ॼण कमु कंदो। ठीकु आहे। उन खां बाद में सेकंड ते अचूं था। फ़इल जी हालति जेका ॾेखारे त हिक खां वधीक माण्हुनि खे हींअर फ़इल वारे कमु करण जो हुकुम मिलियो आहे, उनखे छा चइबो आहे? जीअं मथे वाहिदो त उन जॻह ते इलाही थी विया त जम में अची वेंदो। हिते ॾिसूं था जम जो को बि ऑप्शन आहे, अमर वाहिद, अमर जम, अमर इस्तक़बाल वाहिद। त हिन में अमर जम मौजूदु आहे त इन जो जवाबु बि बी आहे। त हिन जो जवाबु छा थींदो? अमर जम थींदो। ठीकु थी वियो। अचूं था पाण 3 नंबर क्वेश्चन ते। फ़इल जी हालति जेका ॾेखारे त हिकु माण्हूअ खे पोइ फ़इल वारे कमु करण जो हुकुम मिलियो आहे, उनखे छा चइबो आहे? ठीकु आहे। पोइ कमु करण जो हुकुम मिलियो आहे त उनखे छा चइबो? त उनखे चइबो अमर इस्तक़बाल वाहिद। ठीकु आहे। ए में अमर इस्तक़बाल वाहिद मौजूदु आहे, पर हूअं तव्हांखे ॿिया ॿुधाए छॾिया अमर इस्तक़बाल जम। इहो थींदो ई कोन, छो हिकिड़े ॼणे जी ॻाल्हि पियो करे। अमर हाल थींदो कोन, अमर इस्तक़बाल बि कोन थींदो। त हिन जो जवाबु अमर इस्तक़बाल वाहिद ई थींदो। ठीकु थी वियो। उन खां बाद में अचूं था पाण चोथे नंबर क्वेश्चन ते। चोथों नंबर क्वेश्चन आहे, फ़इल उहो जेको ॾेखारे त हिक खां वधीक माण्हुनि खे पोइ कमु करण जो हुकुम मिलियो आहे, उनखे छा चइबो आहे? हाणे हिते शइ साॻी आहे, सिर्फ़ु हिते हिकु माण्हू आहे, हिते वरी जम में चयल आहे, त इन जे करे अहिड़ो लफ़्ज़ खणंदा आहियूं। ॿियो सॼो साॻियो हूंदो, सिर्फ़ु वाहिद जी जॻह ते जम हूंदो। अमर जम इहो थी नथो सघे, इहो सवालु थी चुको आहे। अमर इस्तक़बाल जम, अमर इस्तक़बाल इन्हनि मां को बि न। त हिन जो जवाबु जेको थींदो अमर इस्तक़बाल जम थींदो। ठीकु आहे। ॿियो सभु शइ साॻी आहे, सिर्फ़ु जम जो वाधारो आहे, जेको इलाहियुनि जे नाले चवे थो। इलाही त हुई जम में इस्तेमालु थींदा आहिनि। अॻिते हलूं था। उहो फ़इल जेको ॾेखारे त फ़ाइल वारो कमु फ़ाइल हलंदड़ वक़्त में कंदो, त उन फ़इल जो ज़मान छा थींदो? ज़बान ए में लिखियलु आहे माज़ी, बी में आहे हाल, ऐं सी में आहे मुज़ार, ऐं डी में आहे मुस्तक़बिल। ए में माज़ी आहे, बी में हाल आहे, सी में मुज़ारे आहे, ऐं डी में मुस्तक़बिल आहे। त हिन जो जेको सही जवाबु थींदो उहो हाल थींदो, छो जो हलंदड़ वक़्त जी ॻाल्हि करे तो, हलंदड़ वक़्तु हाल हूंदो आहे। उन खां बाद में चए थो उहो फ़इल जेको ॾेखारे त फ़ाइल वारो कमु फ़ाइल गुज़िरियल वक़्त में करे छॾियो आहे, उन फ़इल जो ज़मान छा थींदो? त इन जो ज़मान तव्हांखे ख़बर आहे त ज़माने माज़ी थींदो। छाजे करे? उहो पोएं वक़्त जी ॻाल्हि करे थो, गुज़िरियल वक़्त में जेको वक़्तु गुज़री चुको आहे उन में कमु कयो आहे, त इन जो फ़ाइल जेको वक़्तु थींदो, ज़मान थींदो, उहो ज़माने माज़ी थींदो। उन खां बाद में अचूं था पाण 6 नंबर क्वेश्चन 7 नंबर क्वेश्चन ते। उहो फ़इल जेको त फ़इल वारो कमु फ़ाइल हलंदड़ ख़्वाह ईंदड़ वक़्त में कंदो, त उन जो ज़मान छा थींदो? मतिलबु चवे थो त उहो फ़इल जेको त ॾेखारे त फ़इल वारो कमु फ़ाइल हलंदड़ ख़्वाह ईंदड़ वक़्त में कंदो, त उन जो ज़मान छा थींदो? त इन जो ज़मान थींदो, ए में आहे मुज़ार, बी में आहे वाहिद, मुस्तक़बिल, ऐं उन्हनि मां को बि न। त हिन जो जेको सही जवाबु थींदो उहो थींदो मुज़ारे। ठीकु आहे। जेको थींदो मुज़ारे थींदो। उन खां माज़ीअ जा ए में 5, बी में 7, ऐं सी में 6, डी में 4। त हिन जा 7 क़िस्म आहिनि। बी सवाल जेको थींदो उहो सही थींदो। ज़माने माज़ी जा 7 क़िस्म आहिनि। उन खां बाद में ज़माने हाल जा केतिरा क़िस्म आहिनि? ज़माने हाल जा ए में आहे 2, बी में 3, ऐं सी में 4, ऐं डी में 5। त हिन जो सही जवाबु बी आहे। 3 क़िस्म आहिनि ज़माने
हाल आख़िरी नंबर 10 नंबर क्वेश्चन आहे, फ़इल जी हालत जेका ॾेखारे त फ़इल वारो कमु गुज़िरियल वक़्त में वेझो थी चुको आहे, उन खे छा चइबो आहे? त ज़ाहिर आहे गुज़िरी चुको आहे ऐं वेझो ई चुको आहे, त माज़ी में ईंदी इहा ॻाल्हि। त हाणे हिन में ॾिसूं था, माज़ी मुतशकी इहा हिकु अलॻि शइ आहे, माज़ी मुदामी इहा बि हिकु अलॻि शइ आहे, माज़ी शर्तिया इहा बि हिकु अलॻि शइ आहे। बाक़ी हिन में माज़ी क़रीब जो जेको आहे सो उहो सही जवाबु थींदो, डी जवाबु जेको माज़ी क़रीब हिन जो सही जवाबु आहे। बाक़ी जेके हीअ टे रहियल आहिनि, माज़ी मुतशकी, माज़ी मुदामी, माज़ी शर्तिया, इहो वरी ॿिए लेक्चर में डिस्कस कंदासीं। अॼु जो लेक्चर पंहिंजो पूरो थियो ऐं उमेदु कयां थो तव्हांखे मुंहिंजो हीउ लेक्चर बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया लेक्चर तव्हांखे ॾिसण मिलंदा, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल एन एग्ज़ाम अकेडमी।